मूंसां सेठी मुंहिंजी पंहिंजी घरवारी मूंसां ख़ुशि आहे, मूंसां गॾु रहण थी चाहे। उन खां पोइ मां पंहिंजी घरवारी खे वठी अचण सां मां पंहिंजे घर ते विहारियो। उन खां पोइ मूं ते कूड़ा केस आया अथनि त माना असांजी छोकिरी कुआरी अगवा करियो आहे, जंहिंमें हीउ निकाहनामो आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो हीउ निकाहनामो आहे। हुननि पाण राज़ ख़ुशीअ सां रज़ामंदीअ सां पाण ॾिनो आहे। उन खां पोइ असांखे हू मोतमार धमकी ॾेई रहिया आहिनि, राति ॾींहुं मुंहिंजे दर ते हथियार खणी फिरी रहिया आहिनि माण्हू वठी। हुबदार, ज़ाकिर, साबिर, अमीर बख्श, गुलाम नबी, नज़ीर, ईसल, इहे माण्हू असांजे दर ते मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं उन खां पोइ प्लस में ॿिया केतिरा ई माण्हू आहिनि जेके जिन जा असांखे नालनि जी ख़बर का बि न आहे, जो असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं ॿी सूरत में असांखे पुलिस तमामु तशदुद कयो आहे, छो जो मां पंहिंजो हक़ु खणी आहियां, पंहिंजो हक़ु वठी आहियां, ज़ाल वठी आहियां। चौंकी थाणे जी पुलिस असांखे तमामु घणो तशदुद कयो आहे, तमामु घणो परेशान कयो आहे, असांखे धमकियूं ॾेई रही आहे त जेकॾहिं घरवारीअ में हथु न खणंदे त असां तोते कूड़ियूं FIR दाख़िल कराईंदासीं। ऐं ॿी टीं कास माना तोखे कासो पंहिंजा साहुरा मारण जी कोशिशि कई आहे। हाणे हिन टाइम जेको आहे मूंखे साहुरनि इहा शइ चई आहे, जेकॾहिं अमीर बख्श, हुबदार, ज़ाकिर, साबिर, नज़ीर, गुलाम नबी, ईसल, उहे मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त जेकॾहिं इहा शइ ज़ाल मां चना उन मां जेकॾहिं इहा शइ तव्हां हथु न खणंदो ज़ालम त तव्हांखे ठिप मारिना, तुंहिंजो सिर विञाए। साईं मुंहिंजो ॾोह कसूर कहिड़ो आहे, मूंखे राज़ ख़ुशीअ सां रज़ामंदीअ सां पाण परणाए ॾिनो अथनि। मुंहिंजो ॾोह कसूर कहिड़ो, मां पंहिंजो नंगु हलायां थो, मूंसां नंगु पंहिंजो ख़ुशि आहे। उन बावजूदि मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, राति ॾींहुं मुंहिंजे दर ते फिरी रहिया आहिनि। पुलिस मूंखे तशदुद करे रही आहे। असांखे आला इदारनि खे अपील आहे त असांखे महिरबानी करे इंसाफ़ ॾियारायो वञे ऐं असां तां इहे कूड़ा केस पुलिस जो ड्रामा हटाया वञनि। ऐं इहे जेको तशदुद असां सां कनि था सावराणी आहे उहे महिरबानी करे पोइ हटाया वञनि। कानून खे असांखे अपील आहे कासो IG सिंध खे, IG सिंध खे, DIG सखर खे ऐं SSP खैरपुर खे असांजी अपील आहे त महिरबानी करे इन्हनि जे ख़िलाफ़ु नोटिस वठे ऐं कानूनी कार्रवाई कराई वञे कासो। ऐं महिरबानी करे असांखे इन खां मुसीबत खां आज़ादु करायो वञे, असां जीअं पंहिंजे घर में पंहिंजे बचनि सां रही सुकून जो साहु खणी सघूं।